बजाज जी चोरी जा जवाबदार साहब सचानंद बजाज जी चोरी जा जवाबदार साहब इंसान नाजायज़ साहब इंसान नाजायज़ साहब इंसान नाजायज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी हालाणी पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ हालाणी कोटड़ी कबीर प्रेस क्लबनि जे सहाफ़ियुनि गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाण सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी अॻुवाण बचल हिंगोर जो गुलाम मुस्तफ़ा मुगल, एजाज़ ख़ासकेली, हिज़बुल्लाह चांग, ज़फ़र एवान, शाहज़ेब सिंधी, सालियो डहरी ऐं ॿियनि कई। उन दौरान हिननि ख़िताब कंदे चयो त हक़ सच लिखंदड़ सहाफ़ियुनि लाइ धरती तंग कई पई वञे। ओ ॾींहुं ख़ाली नाहे जंहिं राति हालाणीअ मां चोरी न थी हुजे। हिकु हफ़्ते अंदरि हालाणी ऐं उन जे आसपास मां केतिरियूं ई लखी रुपयनि जूं चोरियूं थी चुकियूं आहिनि। गुज़िरियल राति चोरनि सहाफ़ी सचानंद बजाज जे रिज़्क़ी दुकान मां लखी रुपयनि जो सामान चोरी करे विया। कुझु वक़्तु अॻु संदसि दुकान मां बि लखी रुपयनि जी चोरी थी वई हुई। उन चोरीअ जो अॼु ॾींहं ताईं पुलिस पतो न लॻाए सघी आहे। मथां वरी ॿी चोरी कई वई आहे। हालाणी पुलिस चोरनि जी साथारी ऐं नाअहल आहे। हिननि IG सिंध खे अपील कई आहे त नौशरो फिरोज़ जे नाअहल SSP खे हटाए तनवीर तुंजो खे मुक़ररु करे आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कई वञे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।